अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं राणीपुर खोड़ावासी इंतज़ार अब्बासी जो ब्लैकमेलर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। वापारी इंतज़ार अब्बासी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गंबर जो ब्लैकमेलर अजीब लाखो मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे मूंखां भत्तो घुरी रहियो आहे। हिन चयो त मुंहिंजी अॻूणी ज़ाल ऐं सारनि खे भड़काए मूं मथां कूड़ा इल्ज़ाम हणाए मूंखे ब्लैकमेल करे हिरासां करे रहियो आहे। हिन चयो त अजीब लाखो बाअसर माण्हू आहे, हिन केतिरा ई घर उजाड़े छॾिया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे मासूम IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त हिन मामले जो नोटिस वठी मूंखे ब्लैकमेलर मां जान छॾाए। ब्लैकमेलर अजीब लाखो ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट इश्ताक सोडर, अमल न्यूज़, राणीपुर।